अव्हांखे अपडेट कंदा हलूं त क़ौमी असेंबली जे गुज़िरियल ॾींहुं वारे इजलास में हंगामो ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कंदड़ 7 मेंबरनि जी ऐवान में दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अव्हांखे अपडेट कंदा हलूं क़ौमी असेंबली जे गुज़िरियल ॾींहुं वारे इजलास में हंगामो ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कंदड़ 7 मेंबरनि जी ऐवान में दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। स्पीकर असद कैसर ऐवान में हंगामो कंदड़ ऐं गैर पार्लियामानी ॿोली इस्तेमालु कंदड़ मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। अली नवाज़ ऐवान, अब्दुल हमीद खान, फ़हीम खान, शेख रोहेल, असगर अली गौहर खान, चौधरी हिमायत हमीद ऐं आगा रफ़ीउल्लाह जे ऐवान में अचण ते पाबंदी हूंदी। अपडेट कयूं पिया क़ौमी असेंबली जे गुज़िरियल ॾींहुं वारे इजलास में हंगामो ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कंदड़ 7 मेंबरनि जी ऐवान में दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अव्हांखे अपडेट कंदा हलूं क़ौमी असेंबली जे गुज़िरियल ॾींहुं वारे इजलास में हंगामो ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कंदड़ 7 मेंबरनि जे ऐवान में दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। अपडेट कयूं पिया क़ौमी असेंबली जे गुज़िरियल ॾींहुं वारे इजलास में हंगामो ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कंदड़ 7 मेंबरनि जी ऐवान में दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। स्पीकर असद कैसर ऐवान में हंगामो कंदड़ ऐं गैर पार्लियामानी ॿोली इस्तेमालु कंदड़नि मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खान। जी कुर्बान, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली में हंगामो करण ऐं हिक ॿिए खे गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करण जे हवाले सां क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जेके बि मेंबर वज़ीर उन अमल में मुलविस थिया उन्हनि जी पार्लियामेंट हाउस में दाख़िला ते पाबंदी आयद कई आहे ऐं उन सां गॾोगॾु क़ौमी असेंबली जे स्पीकर सभिनी मेंबरनि खे इहा ख़बरदार कयो आहे जेको बि अहिड़े अमल में मुलविस हूंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। स्पीकर जिन मेंबरनि ते जे पार्लियामेंट हाउस में दाख़िला ते पाबंदी मड़ी आहे उन में अली नवाज़ ऐवान मौजूदु आहे जेको वज़ीर आज़म जो CDA बाबति सलाहकार आहे। उन सां गॾोगॾु MNA अब्दुल मजीद खान, फ़हीम खान, शेख रोहेल, असगर अली गौहर खान, चौधरी हमीद ऐं आगा रफ़ीउल्लाह शामिल आहिनि ऐं उन मां कुझु मेंबर थोरी देरि अॻु में जॾहिं क़ौमी असेंबली जे पार्लियामेंट ऐवान में अंदरि बि दाख़िल थिया पर उनखे सार्जेंट एट आर्म्स जे जो अहलकारनि ॿाहिरि कढी छॾियो। उन खां पोइ अञा ताईं क़ौमी असेंबली जो इजलास जारी न आहे थी सघियो। क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर इन हवाले सां जेका बि सूरत हाल पैदा थी आहे अपोजिशन लीडर शहबाज शरीफ पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सां फ़ोन ते राब्तो करे मौजूदा सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेख वठ कई आहे ऐं उन अॻवाननि खे इहा दरख़्वास्त कई आहे त ऐवान जो जेको माहौल आहे उनखे साज़गार बणायो वञे ऐं जेको बि उनजो तक़दुस आहे उन जे ख़िलाफ़ जेको बि अमल कंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।